जी जी तक हाँ बिस्मिल्लाह रहमान जीअं त असांखे हिते तव्हां जोतोई में कमुकार कंदे 15-20 साल थी विया रेती सीमेंट ट्रैक्टर कारोबार कयूं पिया असां अहिड़ी ॻाल्हि का बि माना अॼु ताईं न ॿुधी आहे न ॾिठी आहे पर हिते मां जो राति सुबुह सवेर उथियुमि मूंखे ड्राइवर फ़ोन कई त बाबा ट्रैक्टर चाली कोन्हे तुंहिंजो ऐं चोरी थी वियो आहे किथे आहे मां ड्राइवर खां पुछा छा कई पोइ चौकीदार खां मालूम कयोसीं चौकीदार चयो गाॾियूं कंहिं महिल कीअं थो थिए कंहिं महिल कीअं थो थिए कंहिं महिल कढंदा ड्राइवर इहो आहे असांजो कंहिं फिटायल कोन्हे मगर गाॾी आहे मां ग़रीब मिस्किन मां रोज़ कयां पियो पाण सभु जांच पड़ताल मुंहिंजी कंहिंसां हाणे फिटायल कान्हे का अॼु ताईं कंहिंसां माना न का ॻाल्हि इहा आहे असां रोज़ कयूं पिया सिस्टम सां हलायूं पिया कम खे अच्छा ट्रैक्टर कहिड़ो मॉडल आहे 23 मॉडल आहे फीएट आहे फिएट आहे अच्छा ट्रैली ताली समेत का आहे ट्रैली समेत का जी जी ताली समेत तव्हांजो कंहिं ते शक आहे न शक असांजो कंहिं ते कोन्हे अच्छा न न अच्छा तव्हां हद जे थाणे वटि रिपोर्ट कराई आहे रिपोर्ट आयो एस जो साहिबु आयो वॾो मुंशी आयो जांच पड़ताल हले बि थी मूंखे फ़ोन बि कई अथनि अच्छा मां जांच में लॻो पिया मां कोशिशि कंदुसि त मुंहिंजी शइ आहे हला करे वापसि थी छो जो असां ग़रीब माण्हू ट्रैक्टर चाले हिकिड़ो हले बि थी असां रोज़ी कयूं ॿुधाए त गाॾियूं वञनि मज़दूर मड़ा कनि ॿुधाए कोसा सभु असां रोज़ कंदा आहिनि सही हा हाँ ये एस पी साहब गुज़ारिश आहे न असां न कंहिंसां फिटायो न कयो रोज़ी कयूं एस पी राहुल साहब खे गुज़ारिश आहे जांच पड़ताल सही तरीक़े सां करे इहो वॾो ॾोह आहे 35-40 लख जो ॾोह आहे ट्रैक्टर चाली ज़ीरो आहे हर शइ आहे मां ग़रीब मिस्किन माण्हू छा कयां रोज़ी करण वारो माण्हू 2023 मॉडल आहे मां एस पी साहब खे रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजे भरपूर नमूने सां पंहिंजी इंक्वायरी कराए जांच पड़ताल करे